काज़ी अहमद जे सीनियर सहाफ़ी ऐं सिंधी ॿोलीअ जे नामियारे अदीब, दानिश्वर, कालम निगार, समाज सुधारक सादिक लाखे सां संदनि भेण जी वफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। सियासी, समाजी, अदबी हलक़नि साण ताज़ियत जो इज़हार कंदे ॾुख जो इज़हार कयो आहे। सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल ताज जोयो, सिंधी अदबी संगत जे अॻूणे सेक्रेटरी डॉक्टर मुश्ताक फुल, नामियारे ब्रॉडकास्टर ऐं सिंधी अदबी संगत जे अॻूणे सेक्रेटरी मुख़्तियार मलिक समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरिन साहिल लाखो ऐं सादिक लाखे सां ॾुख जो इज़हार कयो आहे। सख़ी मोहम्मद रमज़ान ख़ासकली यादगार कमेटीअ जे चेयरमैन ग़ुलाम हुसैन ख़ासकली, काज़ी अहमद पोची, सीनियर सहाफ़ी साहिल लाखो ऐं नामियारे अदीब दानिश्वर सादिक लाखे सां फ़ातह कंदे ताज़ियत कई, जॾहिं त मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, अदबी शख़्सियतनि तॾे ते पहुची साणनि ताज़ियत कई। कामरेड सखी मोहम्मद रमज़ान ख़ासकली यादगार कमेटीअ जे चेयरमैन सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासकली, काज़ी अहमद प्रेस क्लब में पहुची नामियारे सहाफ़ी साहिल लाखो सां ऐं सिंधी ॿोलीअ जे नामियारे अदीब सादिक लाखे सां संदनि भेण जे वफ़ात ते फ़ातह कंदे ताज़ियत कई। फारूक जुणेजो, इबरत न्यूज़, काज़ी अहमद।